फुरकान हमीद में इरशाद फरमायो आ तो अहसिनू मानुन सा नेकी कयो भलाई करण वारा बणजी वञो इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन नेक अमल करण वारन ऐं मानुन सा भलाई करण वारन सा अल्लाह पाण मुहब्बत फरमाईंदो आहे। रुगी पंहिंजे फ़ाइदे जे बारे में सोचण, पंहिंजे नफ़े जो सोचण, तव्हां ताजिर आहियो त पंहिंजो नफ़ो सोचो, तव्हां दुनियादार आहियो त पंहिंजो नफ़ो सोचो, रिश्ते में रुगी पंहिंजे बारे में सोचो, ख़ानदान में रुगी पंहिंजे बारे में सोचो, या शहर में पाड़े में चओ त रुगी मुंहिंजो घर वसंदड़ हुजे, मुंहिंजी गली साफ़ हुजे, मुंहिंजो कपिड़ो अटो लटो सभु साफ़ सुथरो हुजे, मुझे ला हर शे हुजे, ईअं न कयो, बल्कि पंहिंजो बि ख़ैर चाहियो ऐं हर मुस्लमान जे लाइ ख़ैर चाहिण वारा बणिजी वञो। ॿियनि जे बारे में भलाई चाहियो त अल्लाह वरी तव्हां जे लाइ भलाई फरमाइण वारो थींदो। सम्झो था? मुंहिंजा क़िबला मुर्शिद दिलबर साईं फरमाइनि था त तव्हां मदीने वारे साईं जा उम्मती आहियो, तव्हां गुल विरहाइण वारा थियो, कंडनि पखेड़ण वारा न थियो। मदीने वारो साईं तो फरमाए अल मारूफ इलन नास यकी साहिबहा मसारि अस्सूए वल आफात वल महलकात व आलुल मारूफ फि दुनिया हम आलुल मारूफ फिल आखिरा। मानुन सा नेकी करण वारा बणजी वञो, उन नेकी कंदड़ के बुरायुन आफतुन ऐं हलाकतुन खां अल्लाह बचाए छॾींदो आहे। समझो था? माण्हुनि सां नेकी कयो, भलाई कयो त अल्लाह तव्हांखे आफ़तुनि खां बचाईंदो, हलाकतुनि खां बचाईंदो, अल्लाह ताला तव्हांखे बुराइनि खां बचाईंदो, आज़माइशुनि खां, हादसनि खां, मुसीबतुनि खां। उन माण्हू खे अल्लाह महफ़ूज़ रखंदो आहे जेको ॿियनि सां ख़ैर चाहिण वारो हूंदो आहे। ॻाल्हि सम्झो था? हले कोन था सम्झो? मदीने वारो साईं तो फरमाए अहलुल मारूफ फि दुनिया हम अहलुल मारूफ फिल आखिरा। जेके माण्हू दुनिया में नेकी करण वारा आहिनि न, भलाई चाहिण वारा, ख़ैर करण वारा आहिनि, क़यामत जे ॾियारे बि अल्लाह उन्हनि खे ख़ैर वारो ऐं नेकी करण वारनि में शुमार फरमाईंदो। सम्झो था? हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हबीबन करीमन खे, या रसूल अल्लाह कहिड़ो अमल सभिनी खां भलो आहे, सब का अफजल तरीन अमल केड़ो आ? साईं फरमायो त अल्लाह ताला ते ईमान आणण ऐं अल्लाह जी राह में जिहाद करण सब का भलो अमल आ। त वरी हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह केड़ो गुलाम आज़ाद करण अफजल आहे, केड़े गुलाम के आज़ाद कराइजे? साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको उन मालिक वटि वधीक नफ़ीस ऐं वधीक कीमती हुजे न, वो गुलाम वधीक कीमती आहे, उन खे ख़रीद करे आज़ाद कयो त इहो अञा वधीक भलो अमल आहे। छो त तुईनो सानिअन औ तस्नउ लिअखरक। के मदीने वारे साईं खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेकॾहिं असां एतिरो कीमत पैसो नथा लहूं जो एॾो महांगो गुलाम आज़ाद करे सघूं त पोइ छा हुकुम आहे? नबी साईं फरमायो तुईनो सानिअन औ तस्नउ लिअखरक। पोइ कंहिं कारीगर जा मददगार थी वञो, जेको हुनरमंद आहे, कम करण वारो आहे, मुसलमाननि जे लाइ ख़ैर जो कमु चाहे थो, उन कारीगर जा मददगार थियो, या उन माण्हू जी मदद कयो जंहिंखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, उन जे इल्म में इज़ाफ़ो कयो, अल्लाह ताला तव्हांजे मथां रहमत फरमाईंदो। सम्झो था? ॿियो त बुज़ुर्गनि फरमायो आहे त माण्हुनि सां जेके भलाई कनि था उन्हनि सां त तव्हां भलाई कयो, पर जेके तव्हां सां ख़ैर नथा चाहिनि, तव्हां सां भलाई करण नथा चाहिनि, तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां उन्हनि सां भलाई कंदा कयो। जेको तव्हां सां वेर पाए थो, तव्हांजा पेर कढण जी कोशिश करे थो, इहा एहसान जी वॾी वॾी क़ीमत आहे ऐं एहसान नेकी जो वॾो दर्जो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे त हू चवनई तूं मचो वाता वराए, अग अगराई जो करे खता सो खाए। ऐं साईं तो फरमाए जेके अगराई करण वारा आहिनि न, ये कदे खैर न हासिल करे सघंदा, भलाई हासिल न करे सघंदा, सदाई बर्बादी में हूंदा। भला उहे आहिनि जेके सीने में हर कंहिं जे लाइ सफ़ाई सुथराई रखण वारा हूंदा। सम्झो था? हिकिड़ो बुज़ुर्ग हुजे, सो उनखे कंहिं चयो त साईं माण्हुनि मूंसां ॾाढी बुराई कई आहे, मूंसां ॾाढो वेर पातो अथनि, मूंसां ॾाढो अहंजो हलिया आहिनि,
ॾाढी मुश्किल कई अथनि, मां उन्हनि खां बदिलो वठां त बुज़ुर्ग फरमाया बा हो तुंहिंजे रस्ते ते कंडा विछाइनि था, जे तूं बि उन्हनि जे रस्ते ते कंडा विछाईंदे त रोड रस्ता सभु कंडनि सां भरिजी वेंदा। हो कंडा था विछाइनि त तूं उन्हनि खे साफ़ करे उन जाइ ते गुल विछाइण वारो थी। हिकिड़नि माण्हुनि जी आदत हूंदी आहे हरू भरू ॿियनि जे लाइ खॾ खोटींदा, हरू भरू ॿियनि खे साईं मुंहिंजा बर्बाद करण जी कोशिश कंदा, हरू भरू मुस्लमाननि सां ज़्यादती कंदा, हरू भरू बेड़ो अमल कंदा जंहिंसां कंहिंखे नुक़सान रसे, कंहिंजो जानी कंहिंजो माली नुक़सान थिए, हरू भरू रिश्ता तोड़ींदा, माण्हुनि जा कारोबार ख़राब कंदा। ईअं न थियो। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अजीब क़िस्म जो वाक़ियो बयानु फरमायो आहे पंहिंजे किताबनि में त हिकिड़ो बादशाह जो सुलक्षणो सबाजड़ो ग़ुलाम हुयो, ॾाढो भलो हुनरमंद ग़ुलाम हुयो, ख़िदमत कंदो हुयो। पोइ उन बादशाह जो वज़ीर उन सां घणी ज़्यादती कंदो हुयो। उन वज़ीर खां बेज़ार थी उहो ग़ुलाम भॼी वियो, बादशाह खे छॾे वियो। बादशाह मोकिलियो कावड़ में चई हिन ग़ुलाम खे वापसि वरायो। माण्हू विया सिपाही वञी उन ग़ुलाम खे पकड़े आया, अचे बादशाह जे साम्हूं आंदनि त वज़ीर खे उन ते कावड़ त अॻे ई हुई, सो बादशाह जे कन भरियई त बादशाह सलामत हिन खे क़तल करा, हे तुंहिंजो दर छॾे वियो आहे, तुंहिंजे टुकरनि ते पलजण वारो आहे, तोखे छॾे भॼी वियो आहे, हिन खे क़तल करा मारा। त उहो नौकर हुजे सियाणो बादशाह जे क़दमनि ते किरी पियो, चई बादशाह सलामत सॼी ज़िंदगी तुंहिंजा टुकर खाधा अथमि, तुंहिंजो नीमक खाधो अथमि, हाणे जो मूंखे माराईंदे त क़यामत जे ॾियारे मां नथो चाहियां त मुंहिंजे बेगुनाह क़त्ल में तोखे अज़ाब कयो वञे, अलाह तोखां पुछाणो करे, मूंखे हाणे इजाज़त ॾे त मां हिन वज़ीर खे मारियां, इन वज़ीर जो सिर लाहियां, पोइ हिसाब किताब असांजो थींदो, तूं हक़ ते मूंखे क़त्ल कराईंदे माराईंदे, वज़ीर जो खून मुंहिंजे हथ ते हूंदो तूं मूंखे माराईंदे, इजाज़त ॾे त हिनखे मारियां, पोइ इन जे खून बहा में मूंखे भली क़त्ल करे छॾ। बादशाह वज़ीर चयो हाणे छा थो चवी, हे इजाज़त ॾींदो तोखे मारे? कि बादशाह तूं सखी आई, छॾी त भली आज़ादु वञी घुमे। सम्झो था? पोइ माण्हू जेको ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो आहे न, सो उन खॾ में पाण वञी पवंदो आहे। सम्झो था? ॿियनि जे लाइ खॾूं न खोटियो, ॿियनि जे लाइ ज़्यादती करण वारा न थियो, तव्हांजी दिलि सभिनी खां साफ़ हुजे। मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजे साम्हूं कंहिंजी शिकायत न खणी ईंदा कयो, मां अचां तव्हांजे अंदरि त मूंखे हुन जे बारे में ग़लति ख़बरूं या शिकायत न कंदा कयो त या रसूलल्लाह हुन हीअं कयो आहे, फिलाणे हीअं चयो आहे, फिलाणो हे कम थो करे। मां जॾहिं तव्हां वटि अचां त मुंहिंजो सीनो तव्हां सभिनी लाइ साफ़ बणियल हुजे, शिकायतुनि करण वारा न थियो त फिलाणो हीअं आहे फिलाणो हूअं आहे, बल्कि तव्हां शिकायतुनि करण जे बजाए मदीने वारे साईं जी तालीमात मुताबिक़ तव्हां नेकी करण वारा बणिजी वञो। छो त वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह उन्हनि सां मुहबत कंदो आहे जेके ॿियनि सां ख़ैर ख़्वाही चाहीण वारा आहिनि, नेकी करण वारा आहिनि। अञा ॿी जॻह ते अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन्न रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन, जेके ख़ैर चाहीण वारा आहिनि, माण्हुनि सां नेकी करण वारा आहिनि, भलाई करण वारा आहिनि, अल्लाह जी रहमत उन्हनि खे ॾाढी क़रीब हूंदी आहे। ऐं रब थो फरमाए सनज़ीदुल मुहसिनीन, जेके नेकी करण वारा आहिनि न, माण्हुनि जे लाइ भलाई चाहीण वारा आहिनि, मां अल्लाह उन्हनि खे अञा वधाए छॾींदुसि। उन्हनि जी भलाई करण जे बदिले, उन्हनि जे ख़ैर करण जे बदिले मां अल्लाह उन्हनि जी इज़तुनि में, उन्हनि जे माल में, दौलत में, उन्हनि जे घराणे में, ख़ानदान में, दीन में, दुनिया में, आख़िरत में, दर्जात में, उखरवी नेमतुनि में, जन्नत जे इनामनि में मां अल्लाह इज़ाफ़ो कंदो रहंदुसि, जेके ख़ैर चाहीण वारा, माण्हुनि सां भलाई करण वारा। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई? मिठा माण्हुनि जे लाइ ख़ैर ख़्वाह बणिजो, माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद बणिजो, त अल्लाह ताला वरी तव्हांजे लाइ फ़ाइदे जा दरवाज़ा खोलींदो। मदीने वारे साईं फरमाए, बल्कि हज़रत सैयदना इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदाहु फरमाए त अल्लाह ताला जॾहिं के बाने ते राज़ी थींदो आहे न, रब कंहिं ते राज़ी थींदो आहे त माण्हुनि जा कम उन में विझंदो आहे। माण्हू ईंदा आहिनि, साईं असांजो हे कमु आहे, असांजो हे कमु आहे, असांजो हे कमु करे ॾे, पर जेकॾहिं उहो माण्हुनि जा कम कंदो त अल्लाह हुनजी इज़त खे वधाईंदो, पर जे माण्हुनि खां बेज़ारी इख़्तियार कंदो, मुस्लमाननि जा कम न कंदो, मुस्लमाननि जे लाइ भलाई न चाहींदो, त अल्लाह इहा नेमत उन खां खसे, उनखे हटाए, उनजी जाइ ते अहिड़ा माण्हू आणींदो जेके मुस्लमाननि जे लाइ फ़ाइदे जो सोचण वारा हूंदा। ईअं न थिए जो अल्लाह असांखे
रिप्लेस करे छॾे ॿियनि जी जाइ ते या असांजी जाइ ते ॿियनि खे रिप्लेस कयो वञे न, बल्कि तव्हां फ़ाइदेमंद बणिजो त अल्लाह ताला ॾींहों राति असांजी इज़तुनि में इज़ाफ़ो फरमाईंदो। रब शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। Yeah.